वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो है हिस्से में ज़िक्र कंदासीं कराची में दहशतगर्दी जो कुछ ॾियारा पहिरियां कराची में एडिशनल आईजी कराची पुलिस चीफ जी ऑफिस ते दहशतगर्द हमलो इंतहाई ख़ौफ़नाक हमलो हो, जंहिंखे पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि बहादुरी सां नाकाम बणायो ऐं पुलिस तोड़े रेंजर्स जे जवाननि शहादतूं माणियूं, पंहिंजे सिरनि जा नज़राना पेश कया। टिनि दहशतगर्दनि जा जेके नापाक इरादा हुआ उनखे नाकाम बणायो। टई दहशतगर्द मौक़े ते मारिजी विया। बहरहाल कराची पुलिस चीफ जी ऑफिस जे अंदरि दहशतगर्द दाख़िल थी विया, न रुगो अंदरि दाख़िल थी विया पर 5 मंज़िला ही इमारत हुई, 5 माड़ इमारत हुई ऐं 5 माड़ जी छित ताईं दहशतगर्द पहुची विया। ऐं इन समूरी सूरत हाल केतिरा ई सुवाल उथियारिया आहिनि, ख़ासि तौर ते सिक्योरिटी जे हवाले सां। एडिशनल आईजी जेको कराची पुलिस जो सरबराह आहे उनजी ऑफिस जेकॾहिं सिक्योर नाहे त शहर जे ॿियनि इमारतुनि या शहर जे ॿियनि इलाइक़नि जो छा हाल हूंदो। इन हवाले सां अॼु सिंध सेक्रेटरीट जे हवाले सां पिणु स्पेशल ब्रांच जी हिकु रिपोर्ट साम्हूं आई आहे, जंहिंमें स्पेशल ब्रांच जे तरफ़ां ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि त सिंध सेक्रेटरीट जेको सिंध सरकार जो इंतिहाई इम्पोर्टेंट तरीन सेक्रेटरीट आहे, ऑफिशियल पोर्शन आहे, जिते मिनिस्टर सेक्रेटरीज़ ऐं सॼो सिंध सरकार जो कार वहिंवार हले थो, उते सिक्योरिटी जा अणपूरा इंतज़ाम आहिनि। साॻिए तरीक़े सां गुज़िरियल ॾियारे सिंध असेंबली जे इजलास दौरान सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी पिणु सिंध असेंबली जी सिक्योरिटी जे हवाले सां ख़दशा ज़ाहिर कया हुआ। जीअं त अॼोके ॾींहंनि में पाकिस्तान दहशतगर्दी खे मुंहुं ॾिए पियो ऐं कराची दहशतगर्दनि जो हमेशह टारगेट रहियो आहे। इन दफ़े पेशावर खां पोइ ॿियो जेको टारगेट कयो वियो उहो कराची खे कयो वियो ऐं इम्कानी तौर ते ख़ुदा न ख़्वास्ता मुस्तक़बिल में बि कॾहिं बि का बि अणवणंदड़ सूरत हाल साम्हूं अची सघे थी। अॼु सिंध सेक्रेटरी जी सिक्योरिटी जे हवाले सां आवाज़ न्यूज़ जे क्राइम रिपोर्टर आमिर सुप्रो हिकु रिपोर्ट फाइल कई आहे। आमिर सुप्रो मूंसां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। आमिर, स्पेशल ब्रांच जेका रिपोर्ट जारी कई आहे हुन में छा ॼाणायो आहे स्पेशल ब्रांच, त कहिड़ा लूप होल्स आहिनि सिंध सेक्रेटरीट जी सिक्योरिटी जे हवाले सां? गाज़ी साहब, स्पेशल टीम जी रिपोर्ट जेकी आहे उन में वॾा इंकशाफ कया आहिनि। स्पेशल टीम जी जेकी टीम हुई उन मुख़्तलिफ़ जेको सिंध सेक्रेटरीट जी एरियाज़ हुई उनजो दौरो बि कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ एंगल खां जेको आहे उन जी जेके हक़ीक़तूं आहिनि उहे साम्हूं आयूं आहिनि, जंहिंमें सिंध सेक्रेटरीट जा 6 जेके वाक गेट थ्रू आहिनि उन मां 2 गेट ख़राबु आहिनि ऐं 5 जेके वाक टावर आहिनि उहे बि जेको आहे सो उन्हनि मां 130 जेके फायर फाइटिंग वारा औज़ार आहिनि उहे बि नाकारा आहिनि ऐं सिंध सेक्रेटरीट जा 10 मां 6 जेके मेटल डिटेक्टर जेके गैरफाल गाॾियुनि जे चकास जा सिस्टम आहिनि उहे बि नाकारा ॿुधाया विया आहिनि ऐं सिंध सेक्रेटरीट जा जेके 2 हार्ड रोल व्हीकल बाइकर आहिनि उहे बि जेको आहे स्पेशल टीम मजमूई तौर ते आमिर स्पेशल ब्रांच जेका रिपोर्ट जारी कई आहे आईजी सिंध पुलिस उन रिपोर्ट जे आधार ते कराची जे एडिशनल आईजी खे लेटर पिणु लिखियो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त फौरी तौर ते जेके लूप होल्स आहिनि उनखे कवर कयो वञे। मजमूई तौर ते नाकाफ़ी करार ॾिनो वियो आहे सिंध सेक्रेटरीट जी सिक्योरिटी खे। जी बिल्कुल, हुन में एडिशनल आईजी जेको आहे आईजी पिणु इहे हुकुम जारी कया आहिनि त जिथे बि सिक्योरिटी जा लैब्स आहिनि उते जेको आहे सो जल्दी में जेके इक़दामात कयो वञनि ऐं सिंध सेक्रेटरी जे जेके मुख़्तलिफ़ चौकियूं आहिनि उन्हनि ते बि जेको आहे जॾहिं स्पेशल टीम जी रिपोर्ट मंज़र आम ते आई आहे उन खां पोइ सिक्योरिटी जा सख़्तु बंदोबस्त कया विया आहिनि ऐं आईजी सिंध जो चवणु आहे त जेके सिक्योरिटी जा जेके लैब्स आहिनि उनखे जल्द पूरो कयो वञे, जीअं उन ते जेको आहे सो को ख़ुदा न ख़ासि नाख़ुशगवार वाक़ियो जेको आहे उहो पेश न अची सघे। आमिर, गुज़िरियल दिहाड़े जेको एडिशनल आईजी जी ऑफिस ते दहशतगर्द हमलो थियो, 3 आपघाती दहशतगर्द मौक़े ते मारिजी विया। यकीनन पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि इंतिहाई बहादुरी सां हिननि दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो ऐं वधीक नुक़सानु थियण खां बचायो। तोड़े जो 40 जे लॻभॻि मुलाज़िम पिणु एडिशनल आईजी जी ऑफिस में यरगमाल हुआ उन वक़्तु जंहिं वक़्तु दहशतगर्द हमलो करे अंदरि दाख़िल थी आया, पर पुलिस जे कमांडोज़ ऐं रेंजर्स समेत ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि जे कमांडोज़ 3 कलाकनि खां बि घटि अरसे में इन्हनि 3 दहशतगर्दनि खे केरायो ऐं जेके अंदरि यरगमाल मौजूदु हुआ मुलाज़िम उन्हनि खे उन जूं ज़िंदगियूं बचाए वरितियूं। 3 दहशतगर्द मारिजी विया। वाक़े जी FIR दाख़िल थी वई आहे। उनखां पोइ छा सूरत हाल आहे? CTD वटि इन समूरे मामले जी इन्वेस्टिगेशन आहे। DIG लेवल जा ऑफिसर इन मामले खे इन्वेस्टिगेट करनि पिया। छा ख़बरूं आहिनि? ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां?
जी बिल्कुलु गारी साहब, अॼु CTD जेको आहे दहशतगर्द वारी अदालत में हिकिड़ी रिपोर्ट पेश कराई आहे, जंहिंमें उन्हनि उहो इंकशाफ कयो आहे त जेके 3 दहशतगर्द पुलिस जेकी ऑफिस ते हमले में हुआ उहे त मारिजी विया, पर उन में हिकिड़ा CCTV फुटेज आया आहिनि जंहिंमें DIG इरफान अली बलोच जो चवणु आहे त जेके 2 सहूलतकार आहिनि जेके उन 3 दहशतगर्दनि खे जेको आहे गेट खां अंदरि करे ऐं उन्हनि खां मोकिलाणी करे ऐं हू हुतां रवाना थिया आहिनि, त पुलिस जो चवणु आहे त उन्हनि जे लाइ बि असीं कोशिशि करे रहिया आहियूं त उन्हनि खे तकिड़ो गिरफ़्तार कयो वञे। ऐं ॿिए तरफ़ इहो जेको ऑफिस ते हमलो थियो उन में पुलिस जेके SSU ऐं रेंजर्स जो अहम किरदारु हो, जेके उन्हनि उन ई महिल जेको आहे एक्शन कंदे जेको ऑपरेशन कयो, ऑपरेशन में जेके 3 दहशतगर्द हुया उहे मौक़े ते ई मारिजी विया ऐं आख़िर में जेको उन्हनि पाण खे बिलास सां छॾियो ऐं उन में जेको रेंजर्स ऐं पुलिस समेत जेके 3 एहलकार पिणु शहादत माणी। उन खां पोइ जेके 18 ॼणा हुया उहे ज़ख़्मी थिया, त यकीनन पुलिस जेकी आहे मुतहरिक थी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे कराची जूं जेके मज़ारूं आहिनि उते बि जेकी सिक्योरिटी आहे उनखे बि वधायो वियो आहे। वॾी महिरबानी आमिर, अव्हां जीअं अपडेट कयो वियो हीउ जेको वाक़ियो वियोसि पेश आयो एडिशनल IG जे ऑफिस ते हमले जो, उन खां पोइ सिंध पुलिस जी रिकमेंडेशन्स सिंध सरकार वटि पहुतियूं आहिनि ऐं IG सिंध पुलिस जी गुज़ारिशुनि खां पोइ सिंध सरकार इहो फ़ैसिलो कयो आहे त सिंध में सूबे में ख़ासि तौर ते कराची में जेके गाॾियूं बग़ैर रजिस्ट्रेशन जे हलनि पियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु फौरी तौर ते एक्शन कयो वेंदो। शोरूम वटां जेका गाॾी कंहिं माण्हू वटि ख़रीद थी पहुचंदी, शोरूम जो मालिक ऐं उन गाॾीअ जो ख़रीदार पाबंद हूंदा त उहा गाॾी पहिरियां रजिस्टर थिए उनजे नाले ते ख़रीदार जे ते, उनखां पोइ इहा गाॾी हैंडओवर थींदी ख़रीदार जे। इन खां पहिरियां इहा आम प्रैक्टिस हुई त ओपन लेटर ते गाॾी आम माण्हू वटि हूंदी हुई ऐं उनजा पेपर जेके प्रॉपर तयारु न थींदा। हीअ गाॾी बि जेका दहशतगर्दी में इस्तेमालु थी आहे कराची पुलिस चीफ जी ऑफिस ते, उन गाॾी जे हवाले सां ॿुधायो वञे पियो त केतिरा ई साल अॻु उहा गाॾी कंहिं माण्हू जे नाले ते रजिस्टर थी हुई, पर बाद में केतिरा ई ख़रीदार तब्दील थींदा रहिया पर गाॾी जा जेके पेपर हुआ उहे तब्दील न थिया। इन जे करे पुलिस खे इन्वेस्टिगेशन में ॾुखियायूं पेश अचनि पियूं। उनखां वधीक अहम फ़ैसिलो ॿियो सिंध सरकार दहशतगर्दी खे रोकण लाइ इहो कयो आहे त सख़्तीअ सां पाबंदी लागू कई वई आहे सिंध में कराची में हथियार खणी हलण ते। इन वारे सां काल्ह खां वठी असांखे कराची जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते एक्शन थींदे बि नज़र अचे पियो। जेके सिविल माण्हू हथियार खणी हलनि था हाणे उन्हनि खे पकिड़े कानून जे हवाले कयो वञे पियो ऐं जेके गाॾियूं उन्हनि खे खणी हलनि पियूं उन्हनि खे पिणु सरकार बंदि करे पई। दहशतगर्दी खे रोकण लाइ मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जीअं असां तव्हां सां ज़िक्र कयोसीं, स्पेशल ब्रांच हीअ रिपोर्ट ॾिनी आहे जंहिंमें हुन सिंध सेक्रेटरीट खे सिक्योरिटी जे हवाले सां ख़दशनि जो इज़हार कयो आहे। यकीनन ईंदड़ 24-36 कलाकनि में हीअ जेका सिंध सेक्रेटरीट जी सिक्योरिटी आहे उनखे यकीनी बणायो वेंदो। कराची में अलर्ट वारी पोजीशन आहे मजमूई तौर ते। सिंध पुलिस इलाही सारो एक्टिव नज़र अचे पई हिन समूरी सूरत हाल में। वियोर्स वक़्तु मुंहिंजे प्रोग्राम जो पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।